वेलकम टू शाह ग्रामर हाई स्कूल। प्यारा ॿारो, आऊं अव्हां जी सिंधीअ जी टीचर आहियां ऐं हीअ असांजो गर्मियुनि जी मोकलुनि जो कमु जेकी असां तयार कयूं आहे तव्हां लाइ। प्यारा ॿारो, तव्हां हिन खे हल कंदा। तव्हांजी आसानीअ जे लाइ असीं हीउ लेक्चर बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सां शुरू कंदी। अस्सलामु अलैकुम। शाह ग्रामर हाई स्कूल जो ही जून जो गर्मियुनि जी मोकलुनि जो असाइनमेंट आहे। क्लास 7 लाइ मज़मून आहे असांजो सिंधी ऐं हिन लेक्चर मां असीं तव्हांखे ख़ुशख़ती करण जो तरीक़ो ॿुधाईंदी। ख़ुशख़ती करियो। हज़रत मोहम्मद अल्लाह ताला जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जो आखिरी नबी आहे। देखिए बच्चों, कितनी अच्छी सेटिंग के साथ आपके लिए स्लाइड बनाई गई है। आपने भी सिंधी रस्मुल ख़त के साथ इसी तरीके से इस लाइन की बार बार प्रैक्टिस करनी है। हर लाइन में खुशखती करने का तरीका यही होता है। खुशखती का मतलब होता है ऐसे खत में लिखें जो देखकर दिल खुश हो जाए, यानी आप अच्छे रस्मुल खत में लिखें सफाई के साथ। देखें, इसकी प्रैक्टिस भी हम आपको दिखा रहे हैं। हज़रत मोहम्मद अल्लाह ताला जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जो आखिरी नबी आहे। उसके बाद फिर कंटिन्यू चल रहा है काम। हज़रत मोहम्मद अल्लाह ताला जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जो आखिरी नबी आहे। हम पूरे एक पेज की प्रैक्टिस आपको दिखा रहे हैं। आपको भी इसी तरीके से प्रैक्टिस करके लिखना है। हज़रत मोहम्मद अल्लाह ताला जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जो आखिरी नबी आहे। देखिए, बार बार ये प्रैक्टिस हम आपको दिखा रहे हैं। आप उम्मीद करते हैं आप इसको समझ रहे होंगे और खुशखती करने का यही तरीका होता है। और उम्मीद कंदी कि तव्हां हिनी तर्ज से खुशखती कंदी अच्छा कंदा। दोनों के लिए मैं कह रही हूँ। तो पंहिंजो ख्याल रखियो ऐं सफ़ाई सां पंहिंजो ही कम पूरो करियो। असीं तव्हां सां इजाज़त चाहींदी ऐं तव्हां जे लाइ घणियूं दुआऊं कंदी कि तव्हां ख़ुशहाल ऐं सेहतमंद रहंदो। ऐं तव्हां सां इजाज़त चाहींदी। पंहिंजो ख्याल रखियो। अल्लाह हाफ़िज़।